किंग्स वीडियो प्रोडक्शन पारा सबनी सिंध वासिन के दिल्ली ईद मुबारक। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां असद कुरैशी तव्हांजो पंहिंजो। तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं तव्हांजे भले लाइ। हीअ जेका तव्हां सीडी ॾिसो था न, सा अच्छी सीडी आहे। ऐं हीअ जेका सीडी तव्हां ॾिसो था, इहा आहे साई नकली गैर मयारी। हीअ जॾहिं तव्हांजे सीडी प्लेयर में वेंदी न, हुनजे लेंस खे ख़राबु कंदी। सस्ती त आहे पर तव्हांजे लाइ नुक़सानदेह आहे। हीअ अच्छी सीडी आहे, इहा मयारी आहे। तव्हांजे सीडी प्लेयर खे बि ख़राबु न कंदी ऐं तव्हांजे अखियुनि खे बि ख़राबु न कंदी। हे साई आहे, इन जी जेके अंदरों शुआऊं निकिरंदियूं, थी सघे थो तव्हांजे अखियुनि जे लेंस खे बि ख़राबु करे। हीअ अच्छी सीडी KTN, कशिश ऐं किंग वीडियो जी आहे। इन खे ख़रीद कयो। या मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, मूंसां साथ ॾियो ऐं मदद कयो त जीअं असांजो कारोबार बि वधे ऐं हीअ जेके नकली माण्हू गैर क़ानूनी कमु कनि था, इन्हनि जी कुझु रोक थी वञे। जेकॾहिं मूंखे पंहिंजो सम्झो था त मुंहिंजी अपील तव्हां ज़रूरु कंदो, हुनखे क़बूल बि कंदो। सदाईं गॾु, सिंध सलामत, साथ सलामत। ख़ुदा हाफ़िज़। असांजे दुश्मन जो मौत खणी भरंदो, मौत खणी। वडा न वञनी कुत्ते। किरचक किरचक धाड़ा दिलचक। वो थवाड़ा में कहावत देखते बाबो गरीबा ये बाबा मामा तड़का निकरंदा, तड़का। अॼु इहो किथो ई ख़तमु न कयो। तव्हां सुरनि जा पंज मरोड़े उछले सघां थो। तुंहिंजी ॿोली में तोखे सम्झाइणो पवंदो। मां आशिक़ तुंहिंजो आहियां, ओ सुहिणे सजनी मां आशिक़ तुंहिंजो आहियां, ओ सुहिणे सजनी मां। तुझे मौत का शुरू थी।
वॾा आहिनि ॿार पढ़ाइण वारा तव्हां ॿार पढ़ाए असांजे रेस जा हारी घटि करण था चाहियो आयो हिननि जो दिमाग़ ठिकाणे ते या न भोतार भोतार तूं मूंखे हुकुम कर कसम थी मां जो मूंखे इजाज़त ॾे त मां हिननि खे सिधो कयां न कमु सॼो इरचक मिर्चक ढाणा धिरचक ॿे ख़बर मथे मां इहा ॿार पढ़ाइण जी भोरी निकितई या हिन पिस्टल सां नीजड़ो कढाए ॾिस जगू ॾिस वॾे खे चवां थो ही छोरा 2-3 ॾींहं मूंखे ॾे हाणे ते ही सफ़ा सिधा करे ॾियनि ही छोरा अहिड़ो सुधरी वेंदा पाण त छा पर किन खे बि पढ़ाइण खां रोकींदा बाबा हा सूबेदार तूं सही थो चवीं चवंदा न आहिनि त सोटी हुजे साण जॾहिं गोही न करे पर सोटी बि मालिक हाणे त भलो आहे जॾहिं आपे में रहंदो कीअं वाइदो रेस असां त तौबा कईसीं असां सफ़र जे 6 में अची वियासीं अञा बि सफ़र असांजे फ़ैसिले ख़िलाफ़ कुझु पुछे त ज़बान काकड़े मां छिके खणंदासूं आदा के मारियो अथव आदा लगे तो बाबे मारियो हूंदनि हंध बाबा लाखों तो बाबा ये पिछन जी बीमारी थी गई मोला को तो मरी भी दे दादा के तो दे तो टक्कर पादो दगो पे बड़ा ए तो दे उधर छॾियो न हिननि खे हलो तो हली के वरचक मिर्चक धाणा धिरचक वही गाड़ी में आयो हलो 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 बस किसी जगह हलो हलो कपड़ा खराब करे छा मुझे हवाले करी त भञा दियो गाटो न जगू न हिन जो त गाटो मां ई भञा थो मां बस रेस बस घणो थियो हू त चरियो आहे दीवानो आहे तव्हां त सियाणा सेवता आहियो अरे छोरा तुंहिंजी इहा मजाल जो रेस हाकिम खान जो हथ रोकियो अथई हाँ रेस इहा ज़ोर आज़माई 5 ॼणनि सां कयो किन पागल तव्हां छा बिगाड़ियो जेका तुंहिंजी मर्ज़ी छो जो तूं त हटो कटो आहीं तो साईं ज़ोर था आज़मायूं हा तोसां टक्के जड़ा छोरा तुझी इहा मजाल जो मुझे भाते दो करी बस रे बस इनके माफी दियो ही नादान है गलती करे चुको बाकी इनके सजा मां पाड़नी नुस मास्टर तुझी ने अच्छी दाढ़ी गड़ी थी इन छोरे के छडू दा न तो इन जा टुकड़ा टुकड़ा करे कुत्तन के खरायूं बोली तो कर
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम पुत्र, वालेकुम सलाम। बाबा खैर आना नवा था ॾिस जो। अदा साईं मां उस्ताद आहियां, हिन स्कूल में बदिली थी आयो आहियां। मां ॿुधाए सघंदो मूंखे त स्कूल हिन ॻोठ में कहिड़े पासे में आहे? स्कूल तव्हांखे स्कूल ॻोल्हण जी का ज़रूरत कान्हे का। वञी घर वेही आराम कयो ऐं महीने ते पघार खणो। छा मतिलब? मतलब तो तव्हांखे स्कूल में ॿार ॻणण बदिरां रेस जो रखियल गोलियूं ॻणियूं पवंदियूं। जेकॾहिं मुंशीगिरी पसंदि अथई त मां तव्हांखे रेस जो गोदाम, मुंहिंजो मतिलबु आहे मां तव्हांखे स्कूल में ख़र्च कंदुमि। पुट मां भी हितां जो टीचर आहियां जंहिंखे जबरी रिटायर करे घर विहारे चयूं। बहरहाल बाबा बाक़ी तफ़सीली कचहरी हली ओताक में कंदासीं। थोरो कमु आहे, मां जल्दी मोटी थो अचां। बाबा मेहमान खे वठी वञ, मानी टुकुर जो बंदोबस्त कर। ऐं हा गर्मी में छिती आहे पोइ थधो पाणी कोली में जो शरबत प्यार ॾियां। चङो गॾु आहियूं बाबा। किथे आई थी? हाँ बाबा हाँ अचा पई। अम्मा दी दवा ने दे दी, तकलीफ वधी वई आ। पर बाबा दवाऊं त कल है खत्म थी वयूं। हाणे मां ॿी दवा किथां आणियां? दी वाह घुर त पोइ मां मरी वञा, मुंहिंजी जान छुटी पर। न बाबा न, इएं न चओ। अलाह ते रख, अलाह भली कंदो। अस्सलाम वालेकुम बाबा। दी खुशाना अदा साईं तू तो खुशाना? हाँ दा खैर आ, बस रुगो दुआ कर। छा थियो आ? तव्हां परेशान नजर था अचो। चाचा बाबा जी दवाऊं खत्म थी वयूं आहिनि ऐं घर में कुझु बि न आहे। शाबस हुजेव बाबा, इन महिल ते मूंखे यादि कोन था कयो। शाबस अथई मियां, शाबस। तो भाउ जो हक़ अदा न कयो। ना दाना तू तकलीफ़ न कर अदा। अदा इन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भला तू ही खणी ॿुधा, पंहिंजनि जे कम न ईंदा त ॿियो कंहिंजे कम ईंदा? बाबा कुंज तू जल्दी कर, दवाउनि जी पर्ची आणे ॾे, मां हींअर ई शहर खां वठी थो अचां। हाँ चाचा। बाबा ॿियो को सामान सड़ो खपई न तो हुकुम कर, असुल गाॾा भराए ईंदुसि बाबा। समझदार खेत त आया न, परेशान नजर अची। भोतार परेशान थे न मुंहिंजा दुश्मन। ओ मुंहिंजो मतिलबु आहे भोतार ॿाहिर ॻोठण आया आहिनि इमदाद वठण जे लाइ। सफ़ा कम इरचक मिर्चक कयो बीठा आहिनि। ॻोठ वारनि खां वधीक त बाबो ग़रीब आहे। वञ चओ ॻोठ वारनि खे त इमदाद जो सामान बाबे दुकान ते खपाए छॾियो। त ॻोठ में कीअं बाबा?
उन्हनि खे चयो इमदाद जी गाॾी सुभाणे ईंदी फिलहाल वापसि हलिया वञनि। ऐं भोतार कल्ह जी केतिरे टकूं आयूं बकवास बंदि कर ये चवाए तो तीअं वञी कर तूं। बस ॿार केर बि कोन्हे बाबा, मूं सभिनी खे भॼा छॾियो आहे। वे सूबेदार वे। वाह सूबेदार वाह। अरे कमदार सूबेदार मां सिख सिख आयो ही भजंदो। इचक मिर्चक धाणा धिरचक भोतार मूं वारा कपड़ा परा सूबेदार खे ऐं इन वारी वर्दड़ी परा मूंखे। पोइ ॾिस मुंहिंजा कम ये गोठाणा त छा पर इन्हनि जे पीउ खे बि अची अंदरि कंदुसि। हा कमदार घणी बकवास न कर। हाशिम सूबेदार जो हथ गरम कर। हज़रत वॾा जनरस हिनजी का ज़रूरत कान्हे बाबा, तव्हां घबरायो न बाबा। तव्हां असांजी ख़िदमत कयो, असां तव्हांजी ख़िदमत कंदासीं। सही आहे न बाबा? और सूबेदार ॾिसी कोन थो अॻे ई कमदार जी तुंहिंजी वर्दी में अखा। जेकॾहिं थोरी बि देरि कई त इहे पैसा बि वेंदई। उथी पियो, वेह रहो, उथी पियो, वेह रहो, शाबाश। प्यारा ॿारो, असां पढ़ाई शुरू अल्लाह जे नाले सां कंदासीं जो निहायत रहम वारो ऐं बाज़ारो आहे। सीधा बरस, बेदा बरस, आस्ते चोको, शाबाश, बेदा बरस, सबक सहरियो, बेदा बरस, बेदा बरस, ये जरा ही, अलग जबरा, ही है, बेदा खट्टा आहे। अमानत, वो अमानत वाहिद बख्श खैर त आहे। अमानत ही तव्हांजो लिफ़ाफ़ो मिलियो आहे। अमानत खैर त आहे, छा लिखियल हिन में? जेको रिपोर्टिंग लाइ मूं अप्लाई कई न चैनल ते रिपोर्टिंग लाइ, उन मूंखे सिलेक्ट कयो, उनजो लेटर आहे उनजो। पोइ यार इन ई ख़ुशी में त मिठाई थींदई। खोड़ मिठाई वाद बख्शी, खोड़ मिठाई यार तू ई दाई जेको मूंखे पंहिंजे पूरे नाले सां सॾींदो आहे। बाक़ी ॻोठ में त सभु वाहिदो वाहिदो सॾींदा आहिनि। उहे ॻोठ में जाहिल हूंदा आहिनि जेके अधु नालो वठंदा आहिनि। हलिया हाणे भोतार मां ॿियनि जे ॻाल्हियुनि ते लॻण वारो पुट ई न आहियां। मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिसियो पियो जा। असां वारे स्कूल में हिकिड़ो नओं मास्तरड़ो ॿारनि खे पढ़ाए पियो, इरचक मिर्चक धाणा धिरचक। न बाबा साईं, अॼु इहो किस्सो ई ख़तम था कयूं। न पुट हू न आहे, पहिरियां हुनखे ज़ुबान सां सम्झाइजो। खुदको ई न कर वॾा दा, उहे बि हिन ॻोठ वारनि खे पंहिंजी दहशत ॾेखारण लाइ हिन खां वधीक सुठो मौक़ो कोन मिलंदो। अचो मूंसां। हथ रखजे कमदार जी भोतार, तूं बि वञी संभाले कमरे। भोतार सॼो कमु इरचक मिर्चक धाणा धिरचक करे छॾींदासीं।
मास्टर तो के झलियो सी ना असा जी इजाजत का बगैर ही बार न पढ़ा बाप तू बार पढ़ाया ना ये केड़ी बदमाशिया हथ कढ अस्त्र अरे बा हथ हल्को रखो वडेरे से झलियो बुज़दिलो मुझे मरण सां सच्चाई कान मरंदी तव्हांजो मौत थींदो ज़रूर थींदो असांजो तो मौत थींदो मास्टर इन खां पहिरीं तुंहिंजो मौत थींदो तुंहिंजो मौत खे ज़बर खट्टे ज़बर टखट हाणे कन किचक मिचक धाना दिचक पर इन में वडेरे जो कोपड़ो पंदई उन्हनि बोली हंगी बा मास्टर 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 मन ना मास्टर ना नसल मन मौत पजे मुसा वादो कर इन गोठ जे मासूमन के तालीम दे दो ना जे वादो कर मुसा इन गुलाब जे गुलन के तालीम जारी रख जे मां वादो क्या तो वादो चाचो दी चाचो चाचा चाचा मास्तर खे वॾे रे पुटन मारे विधो ऐं चाचा उन जे ॾोह में पुलिस अमानत खे वठी वई आहे छा हा चाचा तू परवाह न कर तू हली घर वे मां थाने ता चाचा लई थो चा ठीक है ना बाबा पुटो छोड़े जमा वाला पुटो से तो होता है ना जो ये बात सुन लो छड़े मुझे पुट के खुदा के वास्ते छड़े मुझे पुट के वो बेगुनाह है साहब साहब खुदा के वास्ते मुझे पुट के छड़ियो वो बेगुनाह है जोड़े बेगुनाह हुआ मुझो छोरो जाए वार जाता बकवा तो वो हथियार समेत यो सरासर कूड़ा है बाबा सही कूड़ा है ये कूड़ा हाँ मैं कर दो करे बस बस कह रहे बिना इजाजत थाने में छो आए जेकॾहिं इजाज़त वठी या इतलाउ ॾेई अचां त ही कानून वारनि जो गैर कानूनी मंज़र किथां ॾिसां तू आहीं केर असांखे कानून सेखारण वारो हाणे जमादार कढी लगे ॿाहिरि ॿाहिरि वञा थो जंहिं कम सां आयो आहियां उहो त करे वञा न
इंस्पेक्टर कामरान तव्हांखे त कल्ह अचिणो हो। जेकॾहिं कल्ह अचां त ही नज़ारा किथे ॾिसां? साहब साहब मुझो पुट बेगुनाह है साहब। चाचा जेकॾहिं तव्हांजो पुटु ॾोहारींदा आहिनि त हू जल्द आज़ाद थी वेंदो। बाक़ी ॾोहारियुनि खे नक में नथेली विझण इंस्पेक्टर कामरान खान खे अचे थी। कानून असांजी हद में अची गुनाह टैक्स थो वठी, इहो असां हरगिज़ थियण कोन ॾींदासीं। घणी मनमानी कई, हाणे असां तोखे अहिड़ो सबक सेखारींदासीं जो यादि कंदे यादि। हा दा, हिन जे करे असांजी ॻोठ में दहशत ख़तम थी वई आहे। हिन खां पहिरियों ई जो ॻोठ वारा असांजे गिचड़ में हथ विझनि, असां हिन जो ई साह कढी छॾियो। सवेल खां वठी कारे कां वांगुरु टा टा बि था कयो। पहिरीं इहो त ॿुधायो, तव्हां मां ॿिन्हिनि मां बाठा केरु खाईंदो? सवेल खां वठी मुंहिंजी रिंड ई फिटाए चई अथव। हाणे तोखे घणी तकलीफ़ कोन ॾींदासीं, तुंहिंजो साह हिते ई कब्ज़ कंदासीं, कब्ज़। बस खानू बस। बस 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 बाबा बस बस। वडेरा पंहिंजे बलूंगुरनि खे सम्झा, खीरधारनि खे सम्झाए छॾ। खानू ही मुंहिंजा हथियार आहिनि ऐं तूं मुंहिंजो बारूद आहीं। मां हिननि खे आज़माइण पियो चाहियां, किथे ज़ंग त न लॻी वियो अथनि। वडेरा पंहिंजे हिन हथियारनि खे संभाले रख। हिन बारूद जे अॻियां रखंदे त सड़ी खाक थी वेंदई। वरी छा थियो कमदार? कहिड़े दुश्मन जो सिर खईं? मोतार दुश्मन जो सिर कोन खयमि, पर अञा हिकिड़ो दुश्मन वधियो। छा? मोतार नओं सूबेदार आयो, नओं। हिकिड़े कण खां ॿुधे थो, ॿी कण खां कढी थो छॾे। हे मुचूंदुसि। असां यार सूबेदार काॾे हो? वो पीली जगह गई, रणपट थी वई, और मतिलबाद सिस पिंड थियो। ठीक आ,
इन नए सूबेदार के भी ॾिसी था वठूं। उतार ॿुधो त मुंहिंजो छोरो कोन अमानत जंहिंजे मथां मास्तर वारो केस लॻे इनजी ज़मानत कोन ॿुधियो आहे। कमदार खुटको न कर, सबको पैसे जो यार हूंदा, पैसे जो। चौकी 5 जी दे। आगुल चौकी नित्य दे देती आगुल चौकी 12 लगे सो लगे। अंतरा पंजे ज्यादा झगड़ा क्यों तो सबन के उठारे छो रोज रोज असां फचरी तो करे ऐं हिनखे सुभाणे मां हिते नाचण ॾियो। बकायदा लाइ तव्हां मज़े मज़े सां खेॾो, सूबेदार पंहिंजो आहे। ठीकु आहे वरी जगो मास्तर जो हमेशा ना कयोसी किताब बंद। हाँ चाचा, ऐं हुनजे खून जो केस अमानत ॾाढे हमेशा से ऐं हू जेल में हरू भरू पतो मोचड़ा काए। खबरदार, तासा भी वेही रहो। सूबेदार पंहिंजो माण्हू आहे, मां हुन सां ॻाल्हाइण चाहियां थो। ना गोली हलाइण जी ज़रूरत न आहे। सूबेदार, शायद तू असांखे सुञाणी नथो। थोरी घणी सुञाणप आहे, बाक़ी तफ़सील थाणे ते ॾींदोमांव। अरे वधे रे के पुलिस पहुंचना पिटी हाणे रे ऊपर भजो। अलीशेर कयूं जो भला दुख न न नंढारस सूबेदार जे कब्जे में हन। हलिया तो वडेरे सां ॻाल्हि कयूं। अच भला सोटे आज़ादी जी मुबारकूं हुजनि। छो न आज़ाद थिया, बेगुनाह हुयुसि। बाक़ी हा जेकर इहो साहब न हुजे हा जेल त पको। चङो सोट, हाणे मां हलां थी। छा मतलब? सोट तरस तो सां कुझु ॻाल्हाइणो आहे। छा ॻाल्हाइणो आहे? इकरार जूं ॻाल्हियूं कि प्यार जूं ॻाल्हियूं। प्यार ऐं तोसां? छो कहिड़ी ख़राबी आहे मूं में? ख़राबी त का बि कान्हे, पर मां प्यार कंदसि त कंहिं बहादुर सां, तो जहिड़े टिजणे सां न। तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? मां हरू भरू माण्हुनि सां झेड़ा कंदो हुतां। झेड़े लाइ त मां बि कान थी चवां, पर घटि में घटि अहिड़ो त हुजे जेको मुंहिंजी हिफ़ाज़त करे सघे। हुकुम करके जो सिर लाहिणो आहे। बस बस, घणो जज़्बाती न थी। मूंखे तो ते पाण खां वधीक एतबार आहे। सच? तुझे जो आया ओ सुहेड़े सजनी माँ आशिक तुझे जो आया ओ सुहेड़े सजनी माँ। तू दिल दे तू दिल दे तू दिल दे मुखे दिल बर।
आशिक तू ही जो आया ओ सुहेड़े सजनी मां माशुक तुझी आया ओ सुहिणा साई मां पैर में कंडो लगे थो मुझे दिल में दर्द थिए थो तोखे पैर में कंडो लगे थो मुझे दिल में दर्द थिए थो तोखे पैर में कंडो लगे थो मुझे दिल में दर्द थिए थो मुझे दिल में दर्द थिए थो अचू जख्म ते मलहम लगाया ओ सुहेड़े सजनी मां अचू जख्म ते मलहम लगाया ओ सुहेड़े सजनी मां तू जो आया ओ सुहेड़े सजनी मां तू ही जो आया ओ सुहेड़े सजनी मां माशुक तुझी आया ओ सुहिणा साई मां ओ सुहेड़े सजनी मां ओ सुहिणा साई मां ओ सुहेड़े सजनी मां ॾाढो पछताईंदे ॾाढो पछताईंदे अरे माट जी रे हां मां पछताईंदुसि सुबेदार ज़रो ज़रो थी वेंदे अरे ज़रा ज़रा त तव्हां थींदो तव्हां जो ग़रीबनि जी छातियुनि ते ज़ुल्म जा ठप आणी छॾिया अथव अॼु तव्हांजे जिस्मनि मां ग़रीबनि जो उहो रत कढंदुसि जेको तव्हां पी पी जवान थिया आहियो सुबेदार पंहिंजी ख्वाहिश पूरी करे वठ छो जो असांजी आज़ादी वारी घंटी वॼण वारी आहे आज़ादीअ जी घंटी अरे घंट त मां तव्हांजा वॼाईंदुसि तव्हांजे जिस्म मां टड़का निकिरंदा टड़का आवा एसपी साहब कॉल अटेंड ना है करनी
सुबेदार मौत कयो तई जैसी ताईं ये घंटी वजंदी रहे न तैसी ताईं मौत मांगे मौत की आवाज़ मौत सुबेदार जो दिमाग खराब है एसपी कुछ भी थे छा भी करे मुख्य मुद्दा माण्हू होता है रात करता फिक्र न क्यों बेफिक्र रहो अस्सलाम वालेकुम। छा थियो आहे कमदार वरी कंहिंजे मौत जो परवानो खणी आयो आहीं खनू वडेरे ऐं वडेरे जे पुटनि जो हिकिड़े कारीगर नांग सां वेर पजी वियो आहे सो अचे खनू था थई सफ़ा इचक मिचक कारीगरनि जो वंठियूं मरोटा खानूअ जी पुराणी रांदि आहे पर उन लाइ ही वठ खनू 20,000 रुपया बाकी ॿिया पैसा कम थियण खां पोइ मिलंदई ख़बरदस्त खानू जी कमजोरी हे पैसा इन सूबेदार जे अॻियां पोयां केर आहे जा रुगो कलम कलो आहे हाँ खानो एक मासूम भा अथस मोअज़िज़ माण्हू गिरफ़्तार कया इन्हनि खे आज़ाद सर तव्हांजे मोअज़िज़ माण्हुनि जेका कमीणा ऐं पंहिंजी हद कई आहे न मां उन्हनि खे आज़ाद करे नथो सघां मिस्टर कामरान इन्हनि खे आज़ाद कर न त ॾाढो ॾुखियो थींदो सॉरी सर मूं उन्हनि ते FIR कटे छॾी आहे हिकु त ड्यूटी अटका ॿियो मर्डर केस हाणे उन्हनि सां मुलाक़ात या उन्हनि लाइ आज़ादी या भाईअ जो बंदो सभु कुझु कोर्ट जे वस आहे सर मां कुझु नथो करे सघां
ठीक है इन गाल के दिसी जा वठो। ओके सर ओके। रेहान बाबा तो सब बार हलिया केर भी ना है हल हल घर वाला हूं साहब कावड़ कंदो अरे बाबा तू हल हलाऊं घर दे थी साहब कावड़ कंदो वडो को जिदी रही बाबा हां तू बी हिते तुंजे लाइ मां शय वठी चा पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे चवां थो पढ़ी लिखी अमानत वांगुरु लेखक थियां भैया छॾे वरी इहा ॻाल्हि न कजां तोबा कर तोबा ये ॿार पिण जी ग़लती असां बि कईसीं पुछ खा न खा असां सां वॾे कहिड़ो अशर कयो पढ़ी लिखी कंदो बि छा नौकरियूं तो मिलंदियूं ई कोन थियूं इन खां सुठो अथव त वॾेरे जी ॿनी वारो कयो असां उहो ई वॾेरे जा कर्ज़ी आहियूं हाल कोन कंदासीं ॿियो छा कंदासीं असां साहब तव्हां उन्हनि खे छॾियो आहे त अञा भलो हर भलो वीचारनि खे कोर्ट जे चकर में आणे छॾियो छो उन्हनि जी पासदारी थो वठी माइट अथई छा न साहब माण्हू ॾाढा ख़तरनाक आहिनि डपु थो थिए मथां तव्हांखे नुक़सानु पहुचाइनि खतरनाक हूंदा तव्हां लाइ इंस्पेक्टर कामराना लाइ न साहब भाई सोचो बाबा मट सोचो हेलो साहब तू तो फोन खणंदो ई कोने अज तकड़ी कीअं कई थई कहिड़ा तू खानू शह तुंहिंजो मासूम भाउ मुंहिंजे कब्ज़े में आहे ॿुधो आहे त ॾाढो ईमानदार आहीं
पर ईमानदारनि वटि छा हूंदो आहे सवाइ टूटी जे। छा घुर्जे तोखे? मुंहिंजा ॿ हमरा तो वटि जग्गू ऐं हाशिम। जग्गू ऐं हाशिम खे पुॼायो ऐं उन जे बदिले में पंहिंजे मासूम भाउ कलम खे वठी वियो। हेलो 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 बाबा तू तो सीधा के मानी खाओ। दी मूंखे जरा छा थो चए दी? बाबा छा थियो आहे? मुंहिंजो साथ मुंहिंजे बाबा तव्हांखे छा थो थिए? बाबा बाबा मां चाचा खे वठी अचां। सही भा वादा अहमद मुसा गलाए भा वादा अहमद मुसा गलाए अम्मा कुछ तुझो पीन जान में न आए रहो। छा चाचा पीछा पे जी चाचा तू न आए रहो बाबा। सुबेदार असांजे हमरान खे तूं हेॾे छॾींदे ऐं हितां असां तुंहिंजे भाउ खे छॾींदासीं पर का बि चालाकी न थिए। ठीक आहे पर तव्हां पहिरियां मुंहिंजे भाउ खे छॾींदो हू 3 कदम अॻिते वधंदो मां तव्हांजे हमरान खे छॾींदुसि। ठीक आहे 3 कदम तुंहिंजो भाउ ॾींदो ऐं तूं असांजा हमरा छॾींदे। जग्गू पंहिंजा हथ रोक आशू जे हिकिड़ो कदम बि वधायो अथई त गोड़ुनि सां मां चुप करे भले थी चवे थो। हलो
धोखो कयो आहे धोखो कयो अथई खैरा खनो ॿारनि खां ॿाराणी थी वई आहे। बाबा साईं अॼु हुन खानू जे करे किरदार असां खां बची खैरा पुट खैरा वक्त जो इंतजार कर। अचो मूंसां। रेहान किथे आहे अमानत रेहान किथे आहे किथे आहे मुंहिंजो रेहान ॿुधाई छो नथो अमानत ॿुधाई छो नथो किथे आहे किथे आहे मुंहिंजो रेहान किथे आहे अमानत तुझो रेहान इन दुनिया में ना है न अमानत न चल तो ये कूड़ा चल तो ये कूड़ा है मुझे रेहान के कुछ न तो थी सके अमानत जेकर रेहान ये दुनिया छड़ी न ये धरती छड़ी तो मां धरती ड्रामो करे छड़ी मानन सासमन के तरपाए मारी दुस तरपाए मारी दुस तहां एक दफ़ो एसपी साहब सां मिलो ऐं उन्हनि खे कानून जे कटेड़े में आणियो। कानून कहिड़े कानून जी ॻाल्हि थो करी अमानत अरे कानून खे त हू रांदीको था सम्झनि बाक़ी हा मां एसपी साहब सां ज़रूर मिलंदुसि ज़रूर मुलाक़ात कंदुसि मां एसपी साहब सां। गोठ जी बिजली आंदी पिए खाली थंभे हणजे तोखे 10 चक्कर चेवा त पोपो भंग नपी पर तू मुड़ी कोन थो बवाली मुझसे भंग न पी सुबिया का पानी पी सूख जा दिमाग खराब है यहीं से का साया दा पादा खुशकिस्मती दे दें या बदकिस्मती जो माता जे जिंदा सलामत बीठो आया छा मतलब तव्हां जिंदा सलामत मासूम जो हो यही तो अफसोस है सर जो तव्हां के वडेरन जागीरदारन ऐं मिनिस्टरन जे मथे जे सूर जी इंफॉर्मेशन अॻु में ही मिली थी पर कंहिं सिपाही जे ज़ख्मी थियण ऐं उन सां ज़्यादती थियण जी तव्हां खे ख़बर ई कान पर ख़बर पवे त कीअं पवे छो त उन्हनि कातिलनि लुटेरनि खे असांजी शफ़क़त हासिल आहे उन लाइ ख़बर हूंदे बि बेख़बर थियणो थो पए शायदि तव्हां खां विसरी वियो आहे तव्हां कंहिंजे साम्हूं बीठा आहियो सॉरी सर ही तव्हांजो ग़ुलाम कानून जे पाबंदनि में जकड़ियल इंस्पेक्टर न आम शहरी आहे ही
तव्हांजे ग़ुलामी जा ज़ंजीर मां लाहे आयो आहियां। इंस्पेक्टर मूंखे अफ़सोस आहे पर मां सम्झां थो सर त ही वर्दी असांजे जिस्म ते ज़रूरु आहे पर हिन जा पावर कंहिं ॿियनि जे हथनि में आहिनि। उन लाइ त मां हिन बेवसी जे लिबास खे लाहे छॾियो आहे। हाणे मां आज़ादु आहियां सर। हाणे जेसीं ताईं मुंहिंजे सिसीअ में साहु आहे ज़ालिमनि जा सिर लुड़ंदो रहंदुसि सर। पंहिंजे अॻोच माण्हुनि जी टुटी हाण ॾींदुसि। उन्हनि जे हथनि ऐं लाॾनि में पियल गुलामी जा बेट मां लाहे वेठा कंदुसि। माशाअल्लाह सर। हुस्न जो गोलो फेल कयल हो सर। मरूम अहमद जी थी वाह। हाणे पंहिंजे चाचे महरम सां गॾु रहंदी थी वाह। अता लॻे थो त हिन सूंह जी राणी खे पंहिंजी हवेलीअ जी सूंह बणाइणो नालो आहे न सूंह जी राणीअ जो? मां चवां थी मुंहिंजो रस्तो छॾे वञ। मां चवां थो हथ कढ मुंहिंजी न्याणी मां। जेकॾहिं हथ न छॾियां त मुंहिंजे हिननि हॾनि में एतिरी ताक़त आहे तव्हां सुअरनि जा पंज मरोड़े उछले सघां थो। मुंहिंजी धीउ तूं घर वञ। पर चाचा ॿार खे छॾ तकड़ी वञ घर। न वञा हीअ। अरे पियता न वञाई। मीनू शाहू तव्हां हेॾा अचो। बाबा 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 पुट कुछ के बचाए के कही वडेरे जा पुट कुत्ता हुआ। बाबा मां चवां तो वञ मुंहिंजो को फिकर बाबा तोखे मुंहिंजे सिर जो कसम आहे बाबा। सिर जो बाबा बाबा न बाबा न बाबा बाबा जग्गू हाकू बड़ी गलती थी इन थियण न घुरिजे पर हा उनमें मुंहिंजी गलती आहे। सब कुछ रेस जे टन कयो पर उन जो सबब मां ही आहियां। न मां मुंहिंजे चवण ते न मासूम खे अगवा कयां न ई कुझु एतिरो थिए। मां मुंहिंजे गुनाह जो अज़ाब भरी वई। असांजो माण्हू आहे असांजो। छा
वापस हलिया वञो। खानू मजाक सुठो थो करे। मजाक नाहे मजाक। खानू कत्ल करे सके थो, पर कंहिंजी इज्जत में हथ नथो विझी सके, नथो विझी सके। नहीं वरी ॿिए कंहिंखे हथ विझण ॾींदो। हिन ॻोठ जी इज्जत आहे ऐं हिन जी इज्जत जा रखवाला हितां जा वॾा आहिनि। पर जेकॾहिं वॾा पाण ई अंधा थी पवनि, को त हुजे जेको हिननि खे अकुल जूं अखियूं हुजे। पर जे तव्हांजी सोच बि गंदी थी त मां तव्हांजो खून गंदे पाणी वांगुरु आहे छॾींदो। अदा टके आने ते विकामजण वारो असां मालिकनि सां थो ॻाल्हाए। खानूअ जो मालिक थियण लाइ हैसियत जी ज़रूरत हूंदी आहे, पर तव्हांजी हैसियत ई आहे जो तव्हां बेगैरत आहियो। खानू पंहिंजी औकात में रह। अञा त मां औकात में जे औकात मां ॿाहिरि आयसि त तव्हां सुञाणप में कोन ईंदो। वैसे हे त तव्हांजी बेइज्जती आ। हथ आयल शिकार ईअं भॼी वञे। अदा अकू सही थो चवे, इहा हथनि मां छोरी न वञे। अरे पोइ ॾिसो छा था, वठोसि। वॾा न वञनी कुट। अड़े नाल विड़ कोन सघसो, एक उठदा गोश्त खाधल वे उठदा। वॾा हरू भरू किपिया एॾी मेहनत करे दई, पी हिकड़ा खांखारा हणने ॼण ठोशा ते न लॻने।
खानू 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 होतार निडल लेसन के बाठा था दे जो पंजो दिया ऐं तव्हां ख़ामोश वेठा आहियो होतार छो नथा कयो तिरचक मिर्चक धाणा धिरचक बकवास बंद कर हथ जो कुतो हथ के तो खाए आई बाबा साईं बैठो तो इंतजार करे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो हीअं दुश्मन होशियार आहे माहौल खे थधो थियण ॾियो उहो ॿारण ॿारींदासीं जो सॼो ॻोठ तबाह कंदो तबाह हा हा तव्हांजे किने मौत ते ॻोठ वारा तबाहियूं कंदा तबाहियूं सॼणा हक़ में नचो सॼण खे
तू छा थो करे प्यार न कानून तुझे नसीब में प्यार कंहिंजो आहे पर जेकॾहिं तोसां केरु प्यार करे त उनखे छा ॾींदे दुश्मनी 24 कलाक मौत जो खोर पंहिंजे 5 ॾींहंनि जे प्यार जे लाइ कंहिंजी ज़िंदगी ख़राब न कर ख़राब कानून जरिया कुझु सोच कढी छॾ दिमाग़ मां न छोकिरी खे घंटा फिर गए मैं अगर तू पोलियो की बीमारी वठू गई क्या अल ठीक है मोटाव की सही किराया कौन है मां सही थई का घुमा 10 चक्कर तो खेचे वाड़े 10 चक्कर तो खेचे वा तो मोबाइल लिखे ते नहरा अरे हेलो अरे मां तो ले दिया बता गिना दाने भांग दी धप भी पौंदी ने भाग्या अरे कितना मारे थे बहुत चचिप मेरे ही तेरी इज्जत तो घणी है आई खर्च क्या करे ने मैं ते तने तेला गजा घूमता वता न ते को केर लेखे अरे नगाला कितरो छड़ियो तो मैं नगाला शापर मथे ए टमाटा हणे दा भी मेरे नचे खत्म ब्या कर छोड़े नहीं मैं तेरा केड़ा नो किता है जोर बाज ब्या जिरकी को खेंदी जोर दे बाबा तेरी टंग कानी जण सिनो कर दे पावे मां जोर बोर कोने सेमी जेड़ा तेरा मानु कोनिया झड़े मोचड़े में ओग ब्या करे नहीं सही थी ओथदा हाथ में ओथदा रोप न कर वडा इतने जा सांताई मी उठे करे टंग क्या सच में देखो तो जोर असर करे सने को ना तेरे मथु को बुलडोजर घूमे न तभी परवाह हती को कान्ही का यतीम को क्यों प्यार मारे तू हाँ मां जिंदा आया तोखे मारण लाए साहब मुझी गाल तो बुध अञा तुंहिंजी गाल बुधा मुझे मासूम भा जो कातिल आई तू साहब पहिरीं मुझी गाल बुध जेकी वणी मूंखे भली सज़ा दे अञा तुंहिंजी गाल बुधा बस साहब बस हाणे मूंखे तुंहिंजी ॿोली में तोखे सम्झाइणो पवंदो तो ईअं कोन मिलंदे कामरान ने कामरान ये सब छा है छॾ मानत ही मुंहिंजे भाउ जो कातिल आहे छॾ मूंखे साहब यार मां तुंहिंजे भाउ जो कातिल न आहियां तुंहिंजे भाउ जो कातिल मां जे कातिल न आहे त हुनजे क़त्ल जो सबब त आहीं हा इहो ई त पछता आहे त हिक बेगुनाह जे क़त्ल जो सबब मां ई आहियां साहब मूंखे कुझु वक़्तु मोहलत ॾे जो मां कमीननि खां बरांद कयां यार पोइ मां पंहिंजो सर तुंहिंजे कदमनि में रखंदुसि पोइ जेकी वणई तूं भली मूंखे सज़ा ॾे मां हिकु लफ़्ज़ बि न कुछंदुसि हाँ साहब खानो मुझे मोहसिन है इन्हें मुझे पूंछ जी इज्जत भी बचाई
असांजा दुश्मन हिन जा बि दुश्मन आहिनि। ठीकु आहे अमानत, जे इहा ॻाल्हि आहे न त कुझु ॾींहं ॿिया बि सही, पर हिन जो क़त्ल उते वाजिब आहे। अमानत मूंखे हिते छो रहायो अथई? सुना साईं, पंहिंजी जान बचाइण लाइ। पंहिंजी जान बचाइण लाइ? छा मतलब? मतलब त तूं मुंहिंजी जान आई ऐं मां पंहिंजी जान खे हुन दरंदनि खां बचायां। साॻो ई टिजणो मुंहिंजी दिलि थी चए त? छा थी चवे तुंहिंजी दिलि? मुंहिंजी दिलि चवे थी तोखे छॾे हुन खानू सां शादी कयां। छा चई? हाँ सही त चवां थी, पर वरी बि तुंहिंजो ख्याल थो थिए त अकेलो थी वेंदे। हल हल वञी कर शादी खानू सां। मां वञा थो हींअर ई खानू खे वठणु। बस बस थोरी बि मज़ाक न थो सही, वॾो को साड़ो लोई। सोट साड़ न थींदो, तोखां जुदा मां जी सघंदुसि। बस बस सभु ख़बर आहे, पर इहो त ॿुधा असां पंहिंजो घर छॾे हिते छो आया आहियूं? सोट जंग शुरू थियण वारी आहे ऐं मां नथो चाहियां त तोखे जंग में आणियां। हाणे थींदी रेस मुराद खान जी बर्बादी शुरू। हेलो खानू खेर त आहे? खेर ई त नाहे हाणे रेस जो। ॻाल्हि ॿुध, साहब कामरान खे वठी खाणो न कुत्ते जो लाश वनी मुराद खान आडो फिटो कर। बाकी उनके मुबारकबाद पाने दी। बोतारे सुठो थियो जो हथियार घुराया अथव। बोतारे इन शइ सख्त ज़रूरत हुई। बाबा अॼु मुंहिंजी खामीअ को फड़के थी फड़के, अॼु त केरु मरे ई मरे। ओयो छठी न भाग बोतार, मां तो चवां जे इन जूं अखियूं फड़कंदियूं रहियूं न त सॼो ॻोठ मुंहनि जो दड़ो थींदो। सुठो त अखियूं कढराए छॾियोसि। कमदार
मुबारक हुजे रस हिकिड़ो पुटु पोते जान छा केरु आहीं तूं? मौत आहियूं मौत तव्हां जहिड़नि इंसान दुश्मननि जा दरिंदनि जा जेकॾहिं ॿियनि पुटनि खे बचाइण चाहीं थो न त कमरनि में बंदि करे वॾा वॾा ताला हणी छॾीनि। मुराद खान तव्हां आहियो केरु? केरु आहियो तव्हां? तुंहिंजे ज़ुल्म जा पर कटण वारा तुंहिंजे पुटनि जी उॾाम उन्हनि जो मौत आहे। मुराद खान पर कटे उन्हनि खे खुॾीअ में बंदि करे छॾ बंदि करे छॾ। हेलो हेलो केरु आहीं तूं? हेलो नवला छा थियो? हाकिम खान खे मारे छॾियो। छा? कामरान खान हाणे छा करणु घुरिजे? हाणे असां न पर रेस कंदो या त हू तुंहिंजे घर ते चढ़ाई कंदो या वरी हू मूंखे नुक़सान पहुचाइण जी कंदो। हा कामरान खान इन जे करे त मां कूंज खे कंहिं ॿिए हंधि छॾे आयो आहियां। इहो ई त सही आहे। रेस 3 ॾींहं पंहिंजे पुट जे ॾुख में मरी मरी जीअंदो। हाणे रेस जो शिकार करण लाइ असांखे 3 ॾींहं इंतज़ार करणो कमदार माण्हुनि जो बंदोबस्तु थियो या न? होतार वॾी फौज गॾु कई वॾी फौज असुर सफ़ा कम इचक निचक धारणा धिरचक करे छॾींदा। जबरो सुभाणे गाॾियूं तोखे ई करणियूं आहिनि। होतार गाॾियुनि जी फिक्र न कर ही जबरू रिश्तो छा थो करे? हा दा हाकिम खान जो खून है रागान न थियण ॾिबो। कोन थींदो हाकिम खान जो खून रायगान कोन थींदो। बाबा साईं दुश्मन एतिरा ताक़तवर न आहे जो तव्हां ॿाहिरां माण्हू घुराया आहिनि। हा पुट वो असां खां ज़ोर कोन्हनि पर मां हुननि जो मौत घटि ऐं तमाशो वधीक थो ॾिसणु चाहियां। जीअं आईंदा कोई भी मां जो लाल मुराद खान ने निगाह ऊंची कर न ॾिसे। हा सुभाणे जो सिज असांजे दुश्मननि जो मौत खणी भरंदो मौत खणी। देसी गाड़ियों ने हा यार लॻे थो अॼु वॾी तबाही थींदी।
असांजे खीर ते पलचण वारो असां सां तो गदारी करी। आ कानू अज तुझी मुट्ठी मोड़ आया हूं। कानू अज ता टिनी चौधन जी तो भाई तुझे मौत ना शुरू तुनी बारे मुराद खान बा तू तो मुर्स मानू मुखे लगी कोन तो बोलड़ा जो हिकड़े खानू जे मारण ला एतरा जलूल मलूल वठी आयूं उड़े छा थो समझी ए सब तुझा मुखे मारे हलावींदा या भुल लाहे छड़ ऐं हा कोशिश कजाए त हिनन के अकेलो अकेलो न मोकल जाए मता हिन मैदान में तू अकेलो रही वञी बाकी जेको मुझे मौला के मंजूर हुंदो ओ ही थींदो। जगू हसू हिन नमक हराम जी बकवास था बुधो बटस कानू खानो परवाह न कर मवाली पहुंच गई तेरे पर मां पसा मां जान दे सही। ना भाई तो घणी न रन मुच नूर ना छोड़े सन भज जुमाए थू कौन मिलंदी मुखे मारे वन